सोबोदेरो जे आबादगारनि टाउन कमेटी सोबोदेरो जे वाइस चेयरमैन हबला मंगणी जो ऐं जमाल महमूद खोड़ जी अॻवानी में नज़र लाड़क ग़ुलाम रज़ा खोखर ऐं ॿियनि फूड सेंटर जे दरवाज़े अॻियां एहतिजाजी कैंप क़ाइमु करे एहतिजाज कयो। फूड सेंटर जो दरवाज़ो बंदि करे छॾियो, जंहिं सबबु कणक सां भरियल केतिरियूं ई गाॾियूं सेंटर ॿाहिरां बीहिजी वयूं। अॻवाणनि जो चवणु हो त फूड इंस्पेक्टर डॉन गुल शकील मल्हा आबादगारनि खे बारदाणो ॾियण बजाए वापारियुनि खे कमीशन ते बारदाणो विकिरो करे छॾियो आहे ऐं पाण ॿाहिरां घटि रेट ते कणक 4 व्हीलर ऐं ट्रकुनि में घुराए सोबोदेरो फूड सेंटर ते लहिराए रहियो आहे, जेका मक़ामी आबादगारनि सां सरासर नाजाइज़ी आहे। मक़ामी आबादगारनि जो हक़ ग़ज़ब कयो थो वञे। हुननि चयो त मक़ामी आबादगार कणक जे बारदाणे लाइ परेशान आहे, फूड सेंटर जा धिका खाइण ते मजबूर आहिनि। हुननि आला इख़्तियारनि खां घुर कंदे चयो त करप्ट फूड इंस्पेक्टर डॉन गुल शकील मल्हा खे हटाए संदसि ख़िलाफ़ इंक्वायरी कई वञे ऐं आबादगारनि खे पंहिंजो हक़ ॾियारियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।